अस्सलाम वालेकुम। जीअं त मां अॼु सिंध जे शहनशाह मदाई साईं हाजी अब्दुल्ला चांडियो साहिब सां मौजूदु आहियां ऐं मां साईं सां हिकिड़ी मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे ऐं साईं खां दुआ बि मूं वरिती आहे त तव्हांखे नात साईं सां गॾिजी ॿुधायूं था। जेसीं ताईं जान हूंदी जान में शेर पढ़ंदासीं नबीअ जे शान में, शेर पढ़ंदासीं नबीअ जे शान में। जेसीं ताईं जान हूंदी जान में शेर पढ़ंदासीं नबीअ जे शान में, शेर पढ़ंदासीं नबीअ जे शान में। कहिड़ी ताक़त आज़िबा हिन ज़ईफ़ खे, कहिड़ी ताक़त आज़िबा हिन ज़ईफ़ खे तोड़ पहुचाए सघे तारीफ़ खे, साईं तोड़ पहुचाए सघे तारीफ़ खे। लाड़ में थर में बलोचिस्तान में शेर पढ़ंदासीं नबीअ जे शान में। जेसीं ताईं जान हूंदी जान में शेर पढ़ंदासीं नबीअ मोए खां पोइ ईंदा जॾहिं मुनकर नकी, मोए खां पोइ ईंदा जॾहिं मुनकर नकी। ॾे ख़बर चवंदा ग़ुलाम नबी फ़क़ीर, ॾे ख़बर चवंदा ग़ुलाम नबी फ़क़ीर। पोइ इनशा अल्लाह ईअं ई क़ब्रिस्तान में शेर पढ़ंदासीं नबीअ जे शान में। जेसीं ताईं जान हूंदी जान में शेर पढ़ंदासीं नबीअ जे शान में। बारकल्ला बारकल्ला। अल्लाह सी तव्हांखे अञा इज़ाफ़ो अता फ़रमाईंदो, मोहबत में इश्क़ में रब साईं शाद ऐं आबाद कंदो।